तो साईं ॿुधिजो ॿुधिजो मज़ा आया शायरी आहे। को सुहिणो ॾिसां थो त दिलि धड़की पवे थी, मुंहिंजी क़िस्मत ॾिसो चैंपल तिरकी पवे थी। वाह साईं वाह, वाह साईं वाह। दिल में शादी जा रंगीन ख़्वाब सजायां थो, दिल में शादीअ जा ख़्वाब सजायां थो। किथे हा हू चवे अदा पोइ मुर्की पवे थी। दिल में शादीअ जा रंगीन ख़्वाब सजायां थो, हू चई अदा पोइ मुर्की पवे थी। को सुहिणो ॾिसां थो दिलि तिरकी को सुहिणो ॾिसां थो दिलि धड़की पवे थी। खीसे में न का पाई न को टको नोट आहे, वरी का अदाकारा ॾिसां थो दिलि खड़की पवे थी। असां अदाकारी शोबे सां थोरो वाबस्तो आहे असांजो। को सुहिणो ॾिसां थो दिलि धड़की पवे थी। रोज़ बाबे जो अचां थो मोचड़ा खाई, रोज़ बाबे जा अचां थो मोचड़ा खाई, इहो हश ॾिसी हू जरकी पवे थी। खिल भोग में चयुमि यार कुझु अकुल कर, पर वरी मुंहिंजी दिलि साॻी तिरकी पवे थी। फेरोज़ चवी मोहबत जो वॾो शौक़ु अथमि, फेरोज़ चवे मोहबत जो वॾो शौक़ु अथमि, पर अलाए छो छोकिरी छिरकी पवे थी। वाह साईं वाह। असां इहो मज़ा आया शायरी साईं असल में चाहे त मुंहिंजो कुंभर जेको पढ़ियो आहे उन ते वेठे वेठे साईं ख़बर ई छा जे ॻायल आहे। असां चवंदासीं इमामनि कासिम ते त पंहिंजी ज़िंदगी जी राय साईं फेरोज़ कुंभर ते। साईं पाण लेखक आहिनि, कहाणीकार आहिनि, पर पहिरियों चकर हुननि शायरी में हिकिड़ो इक़्तिबास में कई आहे। तमामु सुठी खिलण मिलण वारी मौक़ो शख़्सियत आहे। साईं पाण ॿुधाइनि दादा असां शाइर त आहियूं कोन, बाक़ी हिकिड़ो मोहबत में सिक में इश्क में मज़ा में भाऊ खे भले ॾाढो सुठो